दोस्तों साथियों, ये सिंध अॼु सिंध जे तारीख़ जो वरी हिकिड़ो अञा ॿियो अहम ॾींहुं आहे। छा कजे, जीअं असां चवंदा रहिया आहियूं त पाकिस्तान जी मुनी सदीअ जी तारीख़ सिंध जे सूरनि जी तारीख़ आहे। नवां मसइला अज़ाब सिंध ते नाज़ुल थींदा रहिया आहिनि ऐं पोइ सिंधी माण्हुनि उन जे ख़िलाफ़ु जिदोजहद कई आहे। तंहिंजे करे असांखे घणा ॾींहं यादि करणा पवनि था पिया। महकूम मज़लूम क़ौमुनि खे पंहिंजे तारीख़ जा ॾींहं यादि करणा पवंदा आहिनि। त अॼु सिंधी ॿोलीअ जो ॾींहुं आहे। हाणे हिकिड़ो ॿोलीअ जो ॾींहुं 21 फरवरी आहे, जेको सॼी दुनिया में मादरी ॿोलियुनि जे ॾींहं तौरु मल्हायो वेंदो आहे। त असां बि कंदा आहियूं। इहो ॾींहुं बंगालियुनि जे जेके कंहिं वक़्तु असां गॾु हुयासीं हिन मुल्क में, उन्हनि जी ॿोलीअ जे लाइ जेका हलायल तहरीक हुई, उन में उन्हनि जा जेके नौजवान शहीद थिया हुया, उन जो उहो ॾींहुं हुयो 21 फरवरी। ऐं उहा एॾी वॾी बंगालियुनि जी एॾी वॾी तहरीक हुई, जेका मां हमेशह ॻाल्हि चवंदो आहियां त बंगाली हिन नंढे खंड जी सभ खां वधीक बाशऊर सुजाग मुतहरिक क़ौम आहे। त उन्हनि जी तहरीक एॾी वॾी हुई त उहा आलमी तौर ते मञता माणे वई। असांजी तहरीक एतिरी हुई त असां सिंध सतह ते ऐं पाकिस्तान जे अंदरि पंहिंजी ॿोलीअ जी हैसियत मञाईसीं। त इहो 7 जुलाई उहो ॾींहुं आहे जॾहिं सिंध असेंबलीअ सिंधी खे सिंध जी सरकारी ॿोली मञियो। हाणे कुझु ॾींहं ई अॻु में 5-6 ॾींहं अॻु में 1 जुलाई ते वञण टुटण जो ॾींहुं असां मल्हायोसीं। मूं उन ॾींहुं चयो हुयो त वञण इन पाकिस्तान जे मुनी सदीअ तारीख़ जी वाहिद तहरीक आहे सिंधियुनि जी, जेका हिकु निज़ाम जे तब्दीलीअ जे लाइ हुई ऐं उहो मक़सदु हासिलु कयो। सरकार जी रियासती जोड़जक रियासती निज़ाम खे उन तब्दील कयो। हिकु मग़रिबी पाकिस्तान हो, सिंध जो वजूद कोन हो, सिंध जी अलॻि असेंबली हुन बहाल कराई। त मूं हुन में इहो चयो हुयो त उनजो हिकिड़ो फ़ाइदो इहो हुयो त कंहिं हिकिड़े इशूअ जे लाइ न हुई। जीअं असां अॼुकल्ह हिकिड़े इशूअ ते कयूं था, वरी हुकुमरान ॿियो था पैदा कनि, ॿिए जे लाइ कयूं था त टियों था कनि, को बि हल नथो थिए। पर हीअ जॾहिं रियासती निज़ाम में तब्दीलीअ जी तहरीक असां हलाई ऐं उहा कामयाबु थी, त उन जे नतीजे में असांजा कुझु मसइला हल थिया। कुझु मसइला उन तहरीक जो वञण मुख़ालिफ़ तहरीक जो हिकिड़ो अहम मुतालबो, अहम नुक़्तो जिदोजहद जो इहो हो त सिंधीअ खे पाकिस्तान जे ॿियनि ॿोलियुनि सां गॾु क़ौमी ॿोली करार ॾिनो वञे ऐं सिंध जी सरकारी ॿोली करार ॾिनो वञे, जीअं अंग्रेज़ दौर में हुयो। इहो छाकाणि त वञण मुख़ालिफ़ तहरीक जो अहम मसइलो हुयो ऐं सिंध असेंबली वञण टुटण जे नतीजे में वजूद में आई। 1 तारीख़ वारे पंहिंजे गुफ़्तगू में ऐं पंहिंजे लिखियल पोस्ट में मूं इहो चयो हुयो त अॼु जेकॾहिं सिंध असेंबली आहे उहा ऐं सिंध हुकूमत आहे ऐं उहा के बि चङा कम करे थी त उहो वञण टोड़ तहरीक जे करे आहे। त उन तहरीक जे नतीजे में वञण टुटण जे नतीजे में सिंध असेंबली ठही, तंहिं करे उन ते इहो तमामु घणो दबाव हुयो त उहा सिंधी ॿोलीअ खे सरकारी ॿोली बणाए। उन करे उन पंहिंजे वजूद में अचण जे पहिरियनि 6 महीननि में ई इहो कमु उनखे करिणो पियो। एॾो हुते माहौल हो, एॾो इहो दबाव हुयो त उन्हनि 7 जुलाई ते इहो बिल पास कयो। 6 जुलाई ते पेश थियो, 7 जुलाई ते पास थियो। पोइ जेको उन ते गोड़ गमसान थियो, तॾहिं हिते जमा इस्लामी उर्दूअ खे इस्तेमालु कंदी। केॾी अजीब ॻाल्हि आहे त उहे चवंदा त मुस्लमान सभु ॿाहिरि आहिनि। जॾहिं असां सिंधी बंगाली ॿोलियुनि जी ॻाल्हि कंदासीं त हू चवंदा आहिनि त इहा तअसुब परस्ती आहे, मुस्लमान हिकु आहिनि। पर हिते जमा इस्लामी जेको आहे सो लिसानी बुनियादनि ते झगड़ा कराया। तॾहिं इम्कान ई नौजवान नस्ल खे इहो सम्झणु घुरिजे त जेको मुहाजिर ज़हनियत रखंदड़ आहे, उहो कहिड़ी बि जमायत में हुजे, उहो असांजो दोस्त नथो थी सघे। जेको पाण खे सिंधी सम्झे, पोइ भली कहिड़ी बि ॿोली ॻाल्हाईंदो हुजे। त उन वक़्तु उन्हनि झेड़ा कया ऐं पोइ ज़ुल्फ़कार अली भुटे उन्हनि झेड़ेकारनि खे जिन हंगामा कया, उन्हनि खे इस्लामाबाद घुरायो ऐं कुझु सिंधी
लीडरनि दानिशरनि खे बि घुरायो ऐं पोइ वरी हिकिड़ो नओं ऑर्डिनेंस उतां जारी कयो। पर बहरहाल 7 जुलाई सिंध असेंबली सिंधीअ खे सिंध जी सरकारी ॿोली तौर तस्लीम कयो। उन करे उनखे असां जीअं समाज जे तरफ़ां 2003 खां वठी बाक़ाइदे मल्हाईंदा ईंदा आहियूं। हिन साल जीअं त कोरोना जे करे के जलसा नथा करे सघजनि त असां मुख़्तलिफ़ तरीक़नि सां बहरहाल उन ॾींहं खे यादि कयूं था ऐं नौजवान नस्ल खे यादि ॾियारियूं था। उमेद त इन्हनि ॾींहंनि खे ऐं इन्हनि ॾींहंनि जे हवाले सां सिंध जी जेका 75 साल जी मुनी सदीअ जी जदोजहद आहे उनखे असांजो नौजवान नस्ल पढ़ंदो ॿुधंदो सम्झंदो ऐं आईंदह जंहिं जदोजहद जो भार उन नौजवान नस्ल ते आहे उहो इन मां नतीजा वठी सबक़ु हासिलु कंदो ऐं अॻिते पंहिंजा दग ठाहींदो। महिरबानी।